हैदराबाद में खबर ईंदा हलो त साउथ एशिया जे वॾे में वॾे ट्रेड यूनियन पारां गॾियल तौर ते सिहत ऐं सलामती जे उनवान सां नेपाल खटमंडो में कैंप क़ाइम कई वई। कैंप में पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, इंडिया, मालदीव जे नौजवाननि यूनियन अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त कैंप में पाकिस्तान वर्कर फेडरेशन सिंध रीजन जनरल सेक्रेटरी असदुल्ला मेमुन, सैयद मोहम्मद एहसानुल्ला, लाइबा मज़हर पिण शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे पाकिस्तान वर्कर फेडरेशन सिंध रीजन जनरल सेक्रेटरी असदुल्ला मेमुन चयो त पेशवाराना सिहत ऐं सलामती हर कारकुननि जी ज़रूरत आहे, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। पाकिस्तान हुकूमत खे जल्द खां जल्द आलमी इदारो मेहनत कन्वेंशन खे लागू करण जी ज़रूरत आहे ऐं कारखाननि मालिकनि खे पेशवाराना सिहत व सलामती जे मुतालिक़ बुनियादी असूलनि अमल करण जी पिण ज़रूरत आहे त जीअं इंसानी क़ीमती ज़िंदगियुनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुबतला थियनि था ऐं इन्हनि खे हादसनि पिण बचाए सघिजे। असांजो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर इन लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।